जयराम जी की। अज तारीख 5 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे चेते हलो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवन था त जेको थी वियो सो थी वियो, जेको गुजरियो सो गुजरियो, हाणे चेते कुछ करियो। बुरी संगत ऐं बुरनि वीचारनि खां परे रहो। सत्संग करियो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं अमल में आणियो। रुगो संतनि जे दर्शन करण मां कहिड़ो फ़ाइदो। दादियूं चवंदियूं आहिनि त संतनि जा दर्शन कयासूं त पाप लथा, पर उहे नथियूं सम्झनि त वरी बि पाप कंदासीं त असां ते ॿीणा पाप चढ़ंदा, असांजो नेतारो कोन थींदो। अॻिते लाइ चेते हलो त नेतारो थींदो। जयराम जी की। असां ॿियनि जे मरण ते एतिरो रुदन करियूं था, पर यादि रखो त पंहिंजो शरीर बि कंहिं वक़्तु हलियो वेंदो। जेको मट ठहियो आहे सो ज़रूरु भॼंदो। जयराम जी की। बिन सतगुर से वे बहुता दुख लागा, बिन सतगुर से बहुता दुख लागा। जुग चारे भरमाई, जुग चारे भरमाई। हम दीन तुम जुग जुग दाते, हम दीन तुम जुग जुग दाते। शब्द दे बुझाए, शब्द दे बुझाए। हर जियो कृपा करो तुम प्यारे, कृपा करो तुम प्यारे। हर जियो कृपा करो तुम प्यारे, कृपा करो तुम प्यारे। जयराम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणी वार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।